अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना व महबूब रब्बिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीहि इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अम्मा बादु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना व मअवाना व मलजअना व मुनअमना व मुर्शिदना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर सुदूरिना व नूर कुबूरिना व वसीलतिना इलल्लाहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारम चार यारे ताब औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। जोड़े जोड़ जहान जी जदे पान कई परवार हामी हादी हाशमी सरदारे सरदार सोए साहबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुआ है कांदा भी बसा। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात या दुरूद शरीफ ईअं था पढ़ो ॼण तव्हां नंगर कयो ई कोन्हे। अब नंगर त कयो आहे सॼी जमायतदार
जिन नंगर कयो हथ मथे के ख़बर पे कंहिं पर था माशाल्लाह मानी तो सब खाए डावर सलाह त ईअं था पढ़ो जहिड़ी माक पजी वई अथव शौक़ मोहब्बत सां दुरूद शरीफ़ मुंहिंजे आका जे मथां पढ़ंदा हलो اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. दोस्तान ग्रामी अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां तव्हांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए آمين. जंहिं ग़र्ज़ ऐं मक़सद सां हिन जाइ ते तव्हां असां सभु अची गॾु थिया आहियूं रब ज़ुल जलाल असां तव्हां सभिनी जे दिलि जूं जाइज़ मुरादूं पूरियूं फरमाए वॾी जस ऐं मुबारक आहे हिन जलसे जे मुनाक़िद करण वारनि प्यारनि दोस्तनि मोहतरम जनाब गुलाम नबी फ़कीर मोहम्मद मूसा नबी बख्श फ़कीर ऐं ॿिया जेके महिरबान दोस्त जिन पंहिंजी जान फिशानी सां वॾी जाखोड़ सां महिनत करे हिन जंगल जे अंदरि मुहम्मदी महफ़िल क़ाइमु करे ॾेखारी आहे ही रंग बरंगी बतियूं बिजलियूं ऐं हिन महफ़िल जे अंदरि सोणे दिलबर साईं जी आमद सां महफ़िल में 4 चंड लॻी आहिनि चओ सुभान अल्लाह. प्यारा भाइरो आउं मुबारक ॾियां थो उन्हनि दोस्तनि खे जिन महिनत करे हिन महफ़िल खे सजायो आहे हर हिक जे दर दर ते वञी मुहम्मदी दावत ॾिनी ऐं उहे दोस्त जेके विखूं खणी हिन महफ़िल में हिन झंगल जे अंदरि बयापान जे अंदरि ऊंदाही तारीख़ी रात में अल्लाह अल्लाह जे रसूल जे ज़िक्र ॿुधण जे लाइ ख़ुदा जे वलीअ जे ज़ियारत ऐं दीदार जे लाइ विखूं खणी आयो हुयो मदीने वारे घोट फरमायो आहे जेको माण्हू हिन महफ़िल जे अंदरि विखूं खणी अचे थो कदम कदम जे बदिले में अल्लाह ताला उनखे साल जी इबादत जो सवाब अता फरमाए थो छॾे. तवजह कयो घणियूं विखूं खणी आया आहिनि के त ॻोठ वारा हूंदा के पसगिरदाई वारा हूंदा के दूर इलाइक़े खां आया आहिनि के मां ॾिसां थो त 0 पॉइंट वारा फ़क़ीर बि हिते आया आहिनि. दोस्तान ग्रामी तव्हांजी विख विख जे बदिले में रब ज़ुल जलाल तव्हांखे साल जी इबादत जो सवाब अता फरमाईंदो. सौदो सस्तो आहे या न पर चवंदा आहिनि त खथूरी उते खोल जिते सौदागर सुरहान जा खथूरी उते खोल जिते सौदागर सुरहान जा नाहक रक़म न रोल ॿुधाए ॿियनि खे. अब तव्हां ख़रीदार थींदो या ईअं रुॻी होके ॿुधण वारा आया आहियो जेके हिन ख़रीदार थींदा फैज़ मोहम्मद जात मथे करे ॾेखारियो. माशा अल्लाह माशा अल्लाह. अल्लाह ताला तव्हांजे इन सिक मोहब्बत जे सदके मुर्शिदन करीमन जे सीने वारो फैज़ बरकत सभु तव्हां असां सभिनी खे नसीब फरमाए चओ आमीन. प्यारा भाइरो हिन महफ़िल जे अंदरि जेके तव्हां घड़ियूं वेठा आहियो तव्हांखे इन घड़ियुनि जो क़दुरु न आहे बल्कि ख़ुदा जी इज़त जो कसम मूंखे हिकिड़ी हिकायत यादि अची वई सलाद पढ़ंदा हलो बयानु करे ॿुधायां. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه अजमईन. दोस्तान गिरामी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जी ज़ात जो प्यारो पैगंबर आहे जंहिं सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला रुई ज़मीन जी बादशाही ॾिनी आहे चओ सुभान अल्लाह. नबूवत जो ताज बि मथे ते आहे सारी रुई ज़मीन जी हुक्मरानी बादशाह हुआ. मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकिड़े ॾियारे ते तख़्त ते उहो तख़्त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो जेको हवा ते उॾामंदो आहे चओ सुभान अल्लाह. हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त ते पंहिंजे फ़ौज सां सिपाह सां लश्कर सां सुवार थी तख़्त ते जे मथां उॾामंदो थो अचे. हिकिड़ो आबिद सगोरो रस्ते में मुलाक़ात थो करे अर्ज़ थो करे त ओ सुलेमान केॾो न तूं शान वारो आहीं जो रब ज़ुल जलाल तोखे सारी ज़मीन जूं हुकूमतूं अता करे छॾियूं आहिनि चओ सुभान अल्लाह. हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन आबिद खे फरमाए थो ओ
आबिद वाकई अल्लाह ताला मुझे मथा वॾा करम करे छॾिया आहिनि जो रब हुकूमतूं ॾिनियूं नबूवतूं ॾिनियूं किताब ॾिना आहिनि ए सुलेमान वाकई में वॾे शान वारो आहियां पर इन सारी हुकूमत खां मुंहिंजे शाही खज़ाननि खां अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका रब वटि ज़ोर भली आहे असां तव्हांजे नज़रुनि में जेके दुनियादार आहिनि चवंदासीं यार इहे भला माण्हू इहे कामयाब आहिनि असीं बंगले वारे खे चवंदासीं मुंहिंजा दोस्तो जेको बेचारो गाॾी में चढ़ी हले चवंदासीं इहो कामयाब आहे जेको इलेक्शन में चढ़ी वञे चवंदासीं कामयाब आहे जेको नाज़िम थी वञे हलियो चवंदासीं इहो यार कामयाब थी वियो हलियो जंहिं 5 एकड़ ज़मीन ख़रीद कई चवंदासीं इहो कामयाब थी वियो जंहिं ज़मीनूं ख़रीद कयूं आहिनि प्यारा दोस्तो असां दुनिया दौलत वारे खे कामयाब सॾींदा आहियूं पर ख़ुदा जी इज़त जो कसम हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमाइनि था ओ आबिद हिकिड़े ॾियारे ते मुंहिंजी बादशाही ख़तम थी वेंदी मुंहिंजा शाही खज़ाना ख़तम थी वेंदा हलिया पर ए आबिद जेको बानो हिकिड़ी घड़ी वेही रब जो ज़िक्र कंदो आहे हिकिड़ी घड़ी वेही कंदो आहे अल्लाह सुलेमान अलैहिस्सलाम फरमाइनि था ए आबिद जेको बानो हिकिड़ी घड़ी वेही रब जो ज़िक्र कंदो आहे अल्लाह खे यादि कंदो आहे मदीने वारे साईं जे मथां दुरूद ओ सलाम पढ़ंदो आहे जेको उन घड़ी जे अंदरि बाने खे अजर मिलंदो आहे सवाब मिलंदो आहे रब जे तरफ़ां ज़िक्र जा इनाम मिलंदा आहिनि ए आबिद मुंहिंजे शाही खज़ाननि खां इहो सवाब भलो आहे छो मुंहिंजा खज़ाना खुटी वेंदा मुंहिंजी हुकूमतूं ख़तम थी वेंदियूं मुंहिंजा फ़ौज सिपाह ख़तम थी वेंदा पर आबिद इहो सवाब क़यामत जे ॾियारे ते तव्हांखे फ़ाइदो ॾींदो ज़िक्र करण वारे खे इहो सवाब फ़ाइदो ॾींदो इहो अजर खुटण वारो न आहे इहो सवाब खुटण वारो न आहे मरी क़ब्र में पवंदो क़यामत जो ॾियारो थींदो इहो सवाब उनखे छॾाए जहन्नम खां जन्नत में मोकिलींदो कर अल्लाह दोस्तान गिरामी जेका आयत करीमा हिन आज तव्हांजे साम्हूं तिलावत कई सूरह बकर जी 281 नंबर आयत इन आयत करीमा जे अंदर रब्बे ज़ुल जलाल फरमायो वत्तकू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह तिजोने ॾियारे खां जंहिं ॾियारे ते तव्हां सभु रब जी ज़ात ॾांहुं मोटंदो अब तव्हां रब ॾे हलंदो या न या सदाईं हिते दुनिया में रहंदो घट था ॻाल्हायो शायदि चांडिया हिते रहंदा वञी हा बा नज़र करे निहार अबू काॾे वियो अम्मा काॾे वई पीर काॾे विया पैगंबर काॾे विया मिठड़ियूं मिठड़ियूं गुफ़्तारूं ॿुधाइण वारा सोना मुर्शिद काॾे विया ख़ुदा जी इज़त जो कसम आहे हिते केरु कोन रहंदो हर कोई जहान फानी छॾे करे सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे रूई ज़मीन जो हुक्मरान सिकंदर ज़ुल्करनैन जॾहिं न दुनिया मंझां पर्दो थो फरमाए न वसियत करे त मुंहिंजा हथ ॿई कफ़र मां ॿाहिरि कढी छॾिजो अर्ज़ कयो साईं छाजे लाइ पाण फरमाइनि था दुनिया वारा ॾिसनि अॼु रूई ज़मीन जो बादशाह सिकंदर ज़ुल्करनैन हिन दुनिया मां हथे ख़ाली वञी रहियो आहे अबा हर हिक खे अल्लाह जी तरफ़ मोटणो आहे उन जे लाइ रब्बे ज़ुल जलाल फरमायो वत्तकू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह डिजोने ॾियारे खां जे ॾींहं ते तव्हां सभु अल्लाह ॾांहुं मोटंदो सुम्म तुवफ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत पोइ तव्हां मां जंहिं जेकी कुझु कमायो हूंदो जंहिं नेकियूं कयूं बदियूं कयूं अमल चङा कया या बुरा कया वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा रब्बे ज़ुल जलाल फरमायो त तव्हां मिस्काल जे ज़र्रे जेतिरो मिस्काल उनखे सिर्फ़ जंहिंखे कैंची कपे न सघे एतिरो बारीक नंढे में नंढो ज़रो जंहिंखे कैंची कटे न सघे
अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तव्हां मां जेको माण्हू वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा, जेको नेकी जो एतिरो ज़रो कंदो उहो बि क़यामत जे ॾियारे ते ॾिसंदो। जेको एतिरो मिस्काल जे ज़रे जेतिरो बुराई थो करे उनखे बि अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे ॾेखारींदो त बाना ॾिस कहिड़ा तूं कम करे दुनिया में आयो आहीं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून। उन ॾियारे ते कंहिंसां बेइंसाफ़ी न कई वेंदी, हर हिक खे पंहिंजी कमाई मुताबिक़ अजुर इनाम ॾिना वेंदा। त प्री प्यारा उन ॾियारे जे लाइ माल कम न ॾींदा, दुनिया दौलतूं कम न ॾींदियूं। प्री प्यारा दुनिया उहा भली आहे जेका मिठे मोहम्मद करीम जे दीन जे मथां ख़र्च थिए। चओ सुभान अल्लाह। इहा दुनिया उन ॾियारे ते बि तव्हांखे कम ॾींदी। तव्हां रीस कंदा आहियो मुंहिंजा दोस्तो फिलाणे ॿ जरेब बनी वरिती आहे त मां 4 जरेब वॾा त वठी ॾेखारिया, फिलाणे ही कमु कयो आहे त मां हे कमु करे ॾेखारिया। दुनियावी रीसूं कंदा आहियो। यादि रखे छॾियो दुनियादारी जी रीस करणु जाइज़ न आहे, बल्कि रीस करो त नेकी जे कमनि जी कयो। फिलाणो 2 नफ़िल थो पढ़े त मां 4 नफ़िल पढ़ा, फिलाणो तहज्जुद थो पढ़े त मां सलात तस्बीह बि पढ़ा, फिलाणो 1100 ज़िक्र थो करे त मां 11,000 ज़िक्र कयां। प्री प्यारा नेकी जे कमनि में रीस कयो। छाजे करे त क़यामत जे ॾियारे ते रब थो फरमाए तव्हांखे मिस्काल जे ज़रे जेतिरी नेकी जो बि अज्र अल्लाह अदा करे छॾींदो। कर अल्लाह 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 अल्लाह। दोस्तान गिरामी ग़ालिबन तबूक जी लड़ाई जो टाइम आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो आहे पंहिंजे सहाबनि जे अंदरि। पाण फरमाइनि था त काफ़िरनि सां जिहाद ते हलण जे लाइ तयारी थी रही आहे। ए मुस्लमानो, ए सहाबियो, तव्हां मां जंहिंखे जेतिरी तौफ़ीक़ आहे हस्बे तौफ़ीक़ जिहाद जे लाइ तव्हां मदद कयो। मुंहिंजा दोस्तो हमेशह सैयदना उमर फारूक दिलि में रीस कंदो हो। अबू बकर सिद्दीक़ मूंखां गोए खणी थो वञे, अबू बकर मूंखे मारे थो वञे। अॼु मां माल में मिल्कियत में अबू बकर खां वधीक आहियां, मूं वटि पैसो ॾोकड़ बि वधीक आहे। अॼु मां अबू बकर सिद्दीक़ खां गोए खणी वेंदुसि। हलियो मुंहिंजा पहिरीं प्यारा, छो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हर कम जे अंदरि अगराई कंदा हुआ जीअं अल्लाह अल्लाह जो रसूल राज़ी थी वञे। चओ सुभान अल्लाह। सुनो सिद्दीक़ अकबर रिवायतुनि अंदरि अचे थो मस्जिद नबवी जा मट ऐं दिला हमेशह पाणी जा भरे रखंदो हो। हज़रत उमर फारूक खे दिलि में ख़्यालु थियो त मस्जिद नबवी जा जेके मट ऐं दिला पाणी जा हिकिड़े ॼाणे ते ख़्यालु थियो त मां भरियां। सुबुह जो सवेरे अची ॾिसे त माशाअल्लाह मट दिला सभु मस्जिद शरीफ़ जा भरिया पिया आहिनि। वरी ॿियो ॾींहुं थियो, उन टाइम खां वरी अञा अॻु में आयो, अलाए केरु आहे जेको राति जो भरे थो वञे। हलियो सवेरे आयो, अची ॾिसे त हिकिड़ो शख़्स आहे अंधारे जे अंदरि जेको आहे मस्जिद नबी वञा वापसि मोटियो थो अचे। हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक क़रीब थिया, ॾिठाऊं त अबू बकर सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो उमर हिन टाइम ते तूं काॾे वञी रहियो आहीं? त अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक चयो त ए अबू बकर मां वञा थो मस्जिद नबी जा पाणी भरण जे लाइ थो वञा। अबू बकर सिद्दीक़ चयो त उमर तूं तकलीफ़ न कर, मूं मस्जिद नबी जा मट दिला अॻे ई भरे छॾिया आहिनि। हमेशह सुनो सिद्दीक़ अकबर नेकी जे अंदरि गोए खणी वेंदो हो। अॼु उमर फारूक सोचो मां अबू बकर सिद्दीक़ खे मारे वेंदुसि। हलियो छो त माल मिल्कियत मूं वटि तमामु घणो आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक घर में आयो, सरकार जो ऐलान ॿुधई, घर में आयो, सभु घर जा सामान टपड़ जेकी बि असबाब हुआ सभु गॾु करे हिकिड़ी जाइ ते उन्हनि खे अधो अधु कयईं। अधु रखियईं पंहिंजे बचड़नि जे लाइ, घर वारनि जे लाइ, ऐं अधो अधु सरासर भरी मथे ते ॿधी मदीने वारे साईं जी दरबार में अची रहियो आहे। चओ सुभान अल्लाह अल्लाह। हे आशिक अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक सारे
घर जो सामान खणी करे मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं जी दरबार में अचे थो पियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ घर में आयो। छा कंहिंजो घर जा सभु सामान गॾु कयईं, हथा कि पंहिंजे बदन जा कपिड़ा बि लाहे उन गंढ में विधाई। कूण जो लिबास बदन ते ओघड़ ढके करे मुंहिंजा दोस्तो सभु सामान जी भरी बदी मथे ते खणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं अचे थो पियो। चओ सुभान अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्तो सोणे महबूब जी दरबार में अबू बकर हज़रत उमर फारूक आयो। अची सामान पेश कयईं। थोड़ी देर थी त अबू बकर सिद्दीक़ सामान खणी मुंहिंजे साईं जी ख़िदमत में आयो। उमर फारूक खे दिल में नाज़ हो, अॼु मां अबू बकर खे मारे वेंदुसि हलियो, छो त अबू बकर खे माल खां मां वधीक आहियां। अॼु मां सामान घणो खणी ईंदुसि। मुंहिंजा दोस्तो जॾहिं ॿई साहबी मुंहिंजे महबूब जे ॿई यार गॾिजी पेश थिया आहिनि। सरकारे तो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्की फरमाइनि था, ए उमर ॾे ख़बर मां अब कई तले अहलिक। ए उमर ॾे ख़बर तो पंहिंजे घर जे लाइ छा रखी आयो आहीं। अर्ज़ थो करे त मुंहिंजा महबूब तुंहिंजे मथां मां पंहिंजो अबो अम्मा कुर्बान कयां। आका मां पंहिंजे घर जे समूरे सामान खे फेराए ॿ हिसा कया अथमि। हिकिड़ो हिसो पंहिंजे बचनि लाइ रखी आयो आहियां, हिकिड़ो हिसो सोना तुंहिंजी ख़िदमत में खणी आयो आहियां। सुभान अल्लाह। पोयां पोयां बि चओ सुभान अल्लाह। वरी हिकिड़ो दफ़ो चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चओ साईं जन फरमाईंदा आहिनि वाइज़ी ज़ोरिया सुभान अल्लाह कराईंदा आहिनि, पर छा कयूं तव्हां में बहाल कोन थो नज़र अचे। सुभान अल्लाह। मानी बि ढव ते खाधी न, पर सुभान अल्लाह ते वाक़ई कोन थो वञे। कर अल्लाह सुने सिद्दीक़ ॾांहुं मुतवज्जह थी फरमाइनि था, मां बि कई तले अहलिक। अबू बकर ॾे ख़बर तो पंहिंजे घर लाइ छा रखी आयो आहीं। सुणे सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, पंहिंजे घर जो सभु सामान सुईअ सॻे समेत जेकी कुझु हुयो मुंहिंजा दिल पर तुंहिंजी दरबार में पेश कयो आहे। परवाने को चिराग बुलबुल को फूल बसो, सिद्दीक के लिए खुदा का रसूल बसो। महबूबा मां पंहिंजे बचड़नि जे लाइ अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां। मुंहिंजा दोस्तो ही महबूब मुस्तफ़ा जा आशिका जेके पंहिंजो जिंदियूं जान बचा ॿार हर चीज़ खे मुंहिंजे आका जे अबरू जे इशारे ते कुर्बान करे ॾेखारींदा। तो असांजे सेठनि जूं मिल्कियतूं, असां तव्हांजे ज़मींदारनि जी दुनिया दौलत केसनि जे मथां ख़र्च थींदी आहे, रिछ कुतनि जे वेड़ुनि जे मथां ख़र्च थींदी आहे। असां तव्हांजे ज़मींदारनि जूं मिल्कियतूं पिरी प्यारा गुनाहनि जे कमनि में बर्बाद थींदियूं आहिनि, कुकड़नि जे वेड़ुनि जे मथां ख़र्च थींदियूं आहिनि। पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आशिकनि जी मिल्कियत मुंहिंजे आका जे कदमनि ते कुर्बान थींदी आहे। अल्लाह अल्लाह। सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाइनि था, दुनिया जे अंदरि मूंखे टे शयूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि। अन-नज़रु इला वजह रसूलिल्लाह, हिकिड़ी त मूंखे इहा शइ प्यारी आहे जो निकाहूं अबू बकर जूं हुजनि, अखियूं अबू बकर जूं हुजनि, दीदार मिठे मोहम्मद करीम जो हुजे। सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर फरमायो, ॿिए नंबर ते मूंखे इहा चीज़ प्यारी आहे, ऐं यकून इब्नती त रसूलिल्लाह, न्याणियूं अबू बकर जूं हुजनि, घोट मिठो मोहम्मद करीम हुजे। इन्फाक माली अला रसूलिल्लाह। सिद्दीक़ अकबर फरमाइनि था, टे नंबर ते मूंखे इहा शइ पसंदि ईंदी आहे, दुनिया दौलत पैसा ॾोकर अबू बकर जा हुजनि, मिठे महबूब जे दीन ऐं कदम जे मथां कुर्बान कंदो रहां। कलमो जवाननि इन्हनि पढ़ी ॾेखारियो न। असां कलमे जी त दावा कयूं था, पर निमाज़ कोन थी वञे। निमाज़ जो चयो त 30 तप वठी थो वञे। अदा कपिड़ा पाक न आहिनि। बिरी प्यारा 5 वक़्त निमाज़ पढ़, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे यादि कर,
मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू हिकिड़ी निमाज़ कदा करे थो उनखे 640 साल जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। नज़र कर निहार, असां जूं केतिरियूं निमाज़ूं कदा थी हलियूं, जूं ई कोन थी सुरे त असांखे अलाह जे साम्हूं हिसाब किताब ॾियणो। क़ुरान पढ़ण जे लाइ असांखे टाइम कोन थो मिले। वेंदासीं हुन ते चोलियूं चाढ़ींदा, वेंदासीं चोलियूं चाढ़ियूं, ढेर चोलियूं जा थी आहिनि। छा क़ुरान चोलियुनि जे लाइ नाज़िल थियो आहे? असांखे पढ़ण जे लाइ नाज़िल थियो आहे। उन मथां पढ़ी करे हिदायत हासिल करण जे लाइ, अमल करण जे लाइ क़ुरान नाज़िल थियो आहे। पहिरीं पहिरां अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कर। यार असांखे कीअं नसीब थींदी अल्लाह जो ऐं उनजे रसूल जो इश्क मुहबत कीअं मिलंदो, इन दीन जे मथां अमल नसीब कीअं थींदो जॾहिं सालिहनि जी सोबत इख्तियार कंदासीं। सेवा कर समुंड जी जिते जर वहे तो जाल, सवे वन सीर में माणिक मोती लाल, जे मासो जुड़ई माल त पूजा रापुर थिए। वाकुफ जे वणकार जा वञ तनी जे सद, साथ नुसाण सैयद चवे वञी लॾो लॾे गॾे, नई निमाणी निजरो वञी ओठ न पासे अॾे, हाणे सुख पंबोर जा छॾे त काहे रसी के चखे। दोस्तो किताब लिखनि था हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़ी माकोड़ी, उन माकोड़ी खे शौक़ु पैदा थियो त मां बि मदीनो ॾिसी अचां। चओ सुभान अल्लाह। अब तव्हांखे कंहिं महिल आहे शौक़ु मदीने ॾिसण जो? पोइ मथां रमज़ान शरीफ़ अचे थो पियो, तयारियूं कर मन मदीने वारे साईं जो सॾु मिली वञे। हलियो हल मदीने में हली रमज़ान जा रोज़ा रखूं, हल मदीने में हली रमज़ान जा रोज़ा रखूं। जिन हिकिड़ो रोज़ो हर में नबी में खोलियो, ख़ुदा जो कसम हिते हुनखे मज़ो ई कोन ईंदो। माण्हू था चवनि हर साल बाबा वारे वारे साल में ॿ दफ़ा छो था वञनि, इन्हनि मज़ो चखियो ई न आहे। इन्हनि यार जे दर जी हाज़िरी जो मज़ो चखियो न आहे। हिन दर ते इंसान त वेंदा आहिनि, पखी परंदा जानवर, पर मुंहिंजा दोस्तो माकोड़ी आहे, उनखे बि शौक़ु जो आहे त मां हरम जा नज़ारा ॾिसी अचां। हाणे सही माकोड़ी ऐं किथे बंदि मदीने मके जो। माकोड़ी वीचारी हलण लॻी, सुरण लॻी, हलंदे हलंदे सॼो ॾींहुं गुज़री वियो। दिलि में सोचई त शायदि मां मके पाक या मदीने खे वेझो पहुची वई आहियां। इश्क मोहबत वेह न ॾिनो, हिकिड़े वण जे मथां चढ़ी वई। छा कयईं? वण जे मथां चढ़ी वई। ओ चोटी ते चढ़ी निहार लॻी, मन मस्जिद नबवी जा मुनारा नज़र अची वञनि। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, अल्लाह की कुदरत के शाहकार नजर आए। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, अल्लाह की कुदरत के आसार नजर आए। माकोड़ी मुंह मदीने ना करे नीलुनि खे निहार लगी। उन्हें माकोड़ी जी सिक सदाकत ऐं मुहबत खे ॾिसी अल्लाह जी ज़ात हरम जे हिकिड़े कबूतर खे हुकुम फरमायो। उहो कबूतर उॾामी अची उन टारीअ जे मथां वेठो जिते उहा माकोड़ी वेठी। उन किविल उन माकोड़ी छा कयो, उन कबूतर जे पेरनि में चंबड़ी पई, भाकुर विझी बीठी। कबूतर ईअं उॾामियो, भड़की रही, सिधो हरम जे अंदरि अची लाथई। हाणे माकोड़ी पंधु करे अलाए कॾहिं पहुचे, पर हुनजी सिक सदाकत इश्क मुहबत खे अल्लाह जी ज़ात ॾिसी करे मदीने मके जे हरम खे रब कबूतर खे मोकिलियो। कबूतर जे पेरनि में माकोड़ी चंबड़ी त सिधो मदीने पाक में पहुची वई।
त पिरी प्यारा जेकरे तोखे मदीने वारे साईं जे कुर्ब जी कचहरी जो तालिब आहीं, अल्लाह जे इश्क मोहब्बत जो तालिब आहीं, साल थी वई हलिया, अचूं ॾाढ़ियूं थी वियूं, मुंहिंजा पिरी प्यारा मौत मथां पहुची वियो हलियो, अञा ताईं तोखे उहो मंज़िल मक़ाम न मिली सघियो आहे। मुर्शिद करीम जे कदमनि में चंबड़ी पओ, सिके सदाकत सां बग़ैर एतिराज़ जे, इहो पेरनि में भाकुर विझी बीहंदे अल्लाह वारा नज़र करे निहारींदई, मुंहिंजा तो मदीने वारे साईं जी कचहरी में पहुचा छॾींदई। शाह साईं फरमायो त वाक़ुफ़ जे वणकार जा वञ तनी जे सॾ, साथियुनि साण सैयद चवे वञी लॾो लॾे गॾु, नेई निमाणी निजरो वञी ओठनि पासे अॾु, हाणे सुख बंभोर जा छॾ त काहे रसी के चए। अल्लाह वारा मदीने वारे साईं जी दरबार में त पहुचाईंदई, पर पिरी प्यारा जेकॾहिं करम कनि त सोणे महबूब जे चेहरे जो दीदार बि कराए छॾे। अल्लाह ताला शाल असांखे हिननि हस्तियुनि जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तान गिरामी शौक़ सां ऐं मोहब्बत सां, जीअं तव्हां मोहब्बत सां हिन महफ़िल में आया आहियो, ईअं अक़ीदत ऐं मोहब्बत सां वेही करे ॻाल्हियूं ॿुधंदव। उमेद आहे त तव्हां जूं असां जूं ख़ाली झोलियूं फैज़ मुहम्मदी सां भरपूर थी वेंदियूं हलियूं। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ी दावत अर्ज़ु रखां थो। तव्हांखे ख़बर बि आहे हर महीने में 23 जो ॾींहुं 24 जी राति दरबार फज़लाबाद शरीफ़ माकली जे अंदरि हर महीने में पुरवकार नूरानी महफ़िल थींदी आहे, जंहिंमें अल्लाह जा नेक साले अहले ज़िक्र बाना ईंदा आहिनि। का राति अची ज़िक्र वारनि सां गुज़ार पिरी प्यारा, उन्हनि जे सदके मन रब तुंहिंजे कल्ब खे बि फैज़ मुहम्मदी जा रंग लाए छॾे। अब इहा दावत क़बूल आहे? इन ख़ुदा करण जी दावत अथव। इन दावत में अचो, अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधो, मुर्शिदनि करीमनि सां सची मोहबत रखो। उमेद आहे अल्लाह ताला असां ऐं तव्हां जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।